नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे गिलगित में खबर ॾींदा हलूं त गलीशेयर पगहरजण जा खूबसूरत मंजर NDMA मोजब हिन साल शदीद गर्मी सबब गलीशेयर वधीक पगहरजण सबब दरियान में पानी जो वेकरो भी वधीक हूंदो। वधीक खबरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।